मूं तव्हांजे आॾो अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं तिलावत कयूं। मुंहिंजे आॾो हदीसुनि जो ज़ख़ीरो मौजूदु आहे। जेकॾहिं चओ त मां तव्हांजे आॾो हज़ारे हदीसूं पढ़ी ॿुधायां जंहिंमें रसूलुल्लाह ख़ुदि मीलाद कयो बि आहे, क़यामत ताईं उम्मत जे लाइ सवाब जो कमु बनायो बि आहे। पर इहा ॻाल्हि यादि कयो, जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ज़िक्र हुजे, उनखे हिकिड़े पासे बिदअत चयो वञे, शिरक चयो वञे, कुफ्र चयो वञे, इहो खुल्लम खुल्ला ज़ुल्म आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जो ज़िक्र असुल खां आहे, क़यामत ताईं रहंदो। क़ुरान त अज़ल खां आहे, क़ुरान में जॾहिं लिखियो पियो आहे ऐं इहो हमेशह रहंदो। मुस्तफ़ा जो मीलाद बि हमेशह हूंदो। ऐं इहा ॻाल्हि ॿुधो, पंहिंजे ज़हन में महफ़ूज़ करे छॾियो। मुंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद करण जेकॾहिं कंहिंखे दलील जी ज़रूरत हुजे त दलील ॾियण जे लाइ मां तयार आहियां। पाकिस्तान या बैरून पाकिस्तान, ठेड़ी वारा हुजनि या देवबंद ऐं नजद वारा हुजनि, जेकॾहिं कंहिंखे दलील खपे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जा दलील मां हर जगह ते पेश करण लाइ तयार आहियां। जेकॾहिं पाकिस्तान में कंहिं मैदान में या तव्हांखे कोर्ट में अचणो हुजे, अचो, मां मोहम्मद मुस्तफ़ा जो मीलाद साबित करे ॾेखारियां। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालुहु जे मीलाद जे रसूल जे मीलाद जे सवाब हुजण जो कम ही असां सिर्फ़ महज़ पंहिंजे तरफ़ां कयो हुजे न, बल्कि हमेशा खां अइम्मा इकराम कंदा ईंदा आहिनि। इमाम अहमद कस्तलानी फरमाइनि था, वला ज़ाल अहलुल इस्लाम यहतफिलून बिशहर मौलिदिही अलैहि सलातु वस्सलाम। फरमाइनि था, जॾहिं खां इस्लाम जो बुनियाद रखियो आहे, हमेशा खां इस्लाम वारा मुस्लमान रसूलुल्लाह जे मीलाद वारे महीने में महफ़िलूं कंदा आहिनि। हमेशा वला ज़ाल, हमेशा अहलुल इस्लाम यहतफिलून बिशहर मौलिदिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर जे मीलाद वारे महीने में हमेशा खां थींदियूं आहिनि। ऐं मां मौलवी हसन अब्बासी जी ज़ुर्रियत खे बि ॿुधाइण चाहियां थो, तव्हांखे उहो कहिड़ो घमंड आहे जंहिं तव्हांखे मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इनकार ते मजबूर कयो। तव्हांखे बादर मां अशरफ थानवी खां हणाईंदुसि, तव्हांजो ऑपरेशन अशरफ थानवी कंदो। मां तव्हांजे आॾो ॻाल्हि खे ख़तमु करणु चाहियां थो ऐं तव्हांजे आॾो मां हिकु ॿ हवाला दया बना जा पेश करणु चाहियां थो। जॾहिं आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैहि हिननि जी तीर हलायो हो, जॾहिं ऑपरेशन कयो हो त हिननि उन ज़ख़्मनि में अल मुहन्नत अलल मुफन्नत अक़ाइद उलमाए देवबंद लिखणो पियो हो। उन जे अंदरि हिननि 21 नंबर सुवाल आहे, पुछा कयो, साईं ॿुधायो मीलाद करणु जाइज़ आहे या न? खलील अहमद सहानपुरी लिखियो आहे, पूरी ज़िम्मेदारी सां चवां थो, चवे थो मीलाद जे बारे में सुवाल आहे त मीलाद जाइज़ आहे, नाजाइज़ आहे, मकरूह आहे, मुस्तहब आहे। चवे थो त मीलाद ज़िक्रुहा मिन अहब्बिल मंदूबात व आलल मुस्तहिब्बात इंदना। असां देवबंदिन वटि मुस्तफ़ा जे मीलाद जो ज़िक्र करण आला मुस्तहब्बात मां बि आहे, पसंदीदा अमल बि आहे। मूंखे को इंदना जो मतिलबु ॿुधाए त इंदना जो मतिलबु छा आहे? इंदना जो मतिलबु असां देवबंदिन वटि आला हज़रत जा पैरोकार न,
देवबंदी उन्हनि वटि मुस्तफ़ा जो मीलाद करण असां वटि आला मुस्तहब आहे असां वटि सभ खां वधीक पसंदीदा अमल मुस्तफ़ा जो मीलाद आहे मिन अहब्बिल मुस्तहब्बात सभिनी मुस्तहबन मां वधीक पसंदीदा मंदूबात मां वधीक पसंदीदा अमल मुस्तफ़ा जो मीलाद आहे हकीमुल उम्मत हिननि जो अशरफ अली थानवी असांखे पुछणो पियो देवबंदियुनि खां त तव्हां वटि हकीमुल उम्मत कहिड़ो आहे हिननि चयो त अशरफ थानवी आहे मूं चयो असां वटि हिकिड़ो मरीज़ आहे उहो अशरफ थानवी खे चेक कराइणो आहे त हिनखे मसइलो कहिड़ो आहे ही मां हवाला ॾेई रहियो आहियां ऐं देवबंद मां ई ज़िम्मेवार आहियां जेकॾहिं कंहिंखे दलील सबूत घुरणो हुजे मां ॾेखारण लाइ तयारु आहियां त कहिड़े सिफ़े ते कहिड़ी लाइन ते लिखियल आहे मां ॾेखारींदुसि असां चयोसीं हिकिड़ो मरीज़ आहे उहो ॾेखारणो आहे ऐं ही मुंहिंजा हवाला ॿुधी इंशाअल्लाह देवबंदी चवंदा हिननि खे त गिदू में छॾे अचणु घुरिजे हा देवबंदी थी मुस्तफ़ा जे मीलाद जो इनकार करे वेठा